इलेक्शन कमीशन चौधरी शुजात हुसैन के मुस्लिम लीग काफ की सदारत ते बरकरार रखंदे पार्टी आइन में कल तरमीम के काल अदम करार ॾेई छॾियो। चौधरी परवेज़ इलाही संदसि साथीनि तहरीक इंसाफ़ सां मिलण खां पोइ चौधरी शुजात हुसैन के मुस्लिम लीग काफ की सदारत तां हटाइण लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो हो, पर कमीशन संदसि इस्तदा रद्द करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन चौधरी शुजात हुसैन के मुस्लिम लीग काफ की सदारत ते बरकरार रखंदे पार्टी आइन में कयल तरमीम के कालअदम करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन मुस्लिम लीग काफ जे आइन में तरमीम ते चौधरी वजाहत की दरख्वास्त रद्द कंदे करार ॾिनो त इलेक्शन कमीशन जे मननामे दौरान मुस्लिम लीग काफ जे आइन में तरमीम कानून के खिलाफ आहे। चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि साथियुनि तहरीक इंसाफ़ सां मिलण खां पोइ चौधरी शुजात हुसैन के मुस्लिम लीग काफ की सदारत तां हटाइण लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो हो, पर कमीशन संदन इस्तदा रद्द करे छॾी। चौधरी वजाहत हुसैन 26 जनवरी ते पार्टी जे आइन में तरमीम कई ऐं उन तरमीम तहत सदर के मुदे के घट करे 2 साल कयो वियो हो। चौधरी वजाहत हुसैन आइनी तरमीम करे इंट्रा पार्टी चूंड पिण कराए छॾी हुई।